आले मोहम्मद जे सदके में करीम अल्लाह जे के ज़बान ॾिनी आहे उहो बुलंद आवाज़ सां सलवात अल्लाह बीमार मोमिनीन जे शफ़ा वास्ते सब गॾिजी सलवात दुआउनि जे क़बूलियत वास्ते अॻियां पोयां गॾिजी बुलंद आवाज़ सां सलवात सरकारे हुज्जत जे ज़हूर वास्ते बुलंद आवाज़ सां सलवात औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन ख़ातिमुन नबीय्यीन व सय्यदुल मुरसलीन अबिल क़ासिम मोहम्मद व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन बुलंद आवाज़ सां सलवात नाराए तकबीर करीम अल्लाह जो नारो बुलंद आवाज़ सां सब गॾिजी नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए हैदरी हुसैनियत यजीदियत खानदान ज़हरा ते सब गॾिजी सलावत करीम अल्लाह चोॾहनि जो सदको अवां सभिनी जो इन अज़ीम इबादत में अचण क़बूल फरमाए बानियाने मजालिस ज़मार शाह नवाज़ जो इशाए तॾो नगर न्यास असांजी ड्यूटी करीम अल्लाह चोॾहनि जो सदको क़बूल फरमाए जंहिंजूं दुआऊं तव्हांजूं दुआऊं सभिनी जूं दुआऊं मां सैयद जे ज़िम्मे आहिनि करीम अल्लाह बीमार करबला जो सदको इहे सभु दुआऊं क़बूल फरमाए जेकी हाज़िर आहिनि गैर हाज़िर आहिनि जेकी बीमार आहिनि अल्लाह इन्हनि सभिनी जूं दुआऊं सभिनी जी सिहत ऐं जिन जिन जूं दुआऊं मौजूद में चोॾहनि जो सदको हिन ज़िक्र जो सदको क़बूल फरमाए इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत वास्ते हिकु अॻियां पोयां गॾिजी बुलंद आवाज़ सां सलवात तव्हां ॾे बि न आहे मयार बि न आहे काफ़ी अरसे का मजलिस हली आहे तव्हां बि थकिजी पिया आहियो
पर जेकॾहिं थोरो ईअं जागी ऐं तावन करे मूंखे ॿुधंदव त तव्हांजी महिरबानी थींदी। हिकु अहिड़ो नारो ॿुधायो जीअं कम से कम हिन इलाइक़े जे घरनि में हर बंदे खे ख़बर पए त अली वारा अञा वेठा आहिनि। हथ बुलंद करे हैदरी। मजलिस का सजा हुआ ये दरबार ठीक है। तव्हां सब जो तावन मूंसां आहे अदा। जेकॾहिं तव्हां राज़ी न आहियो मां दुआ घुरां छो त दुआ मुंहिंजे ज़िमे आहे। मजलिस सॼो ॾींहुं भली तव्हां जीअं वणे ॿुधंदा कयो, पर कोशिशि कंदा कयो दुआ जे टाइम में ज़रूरु दुआ हासिल कंदा कयो। मजलिस का सजा हुआ ये दरबार ठीक है, मोमिन मस्त मवाली का मयार ठीक है। मुझा कसीदा भी ये आहिनि, मुझी शायरियूं भी ये आहिनि, बस अवां जी दुआ खपे। मजलिस का सजा हुआ ये दरबार ठीक है, मोमिन मस्त मवाली का मयार ठीक है। अली का नारा जो लगाता है जोर से, समझो तो उसके माँ का किरदार ठीक है। मेहरबानी सब गॾिजी वरी बि हथ बुलंद करे हैदरी। नसीर नाले हिकु शख्स आहे, बस 2 मिनट इबादत के पूरो करण जे लाइ फ़ज़ाइल, उन खां बाद में 2-4 मिनट ज़िक्र मसाइब ऐं दुआ। नसीर नाले हिकु शख्स आहे जेको काइनात जे अमीर अल मोमिनीन जो दुश्मन आहे। जिते भी वेहे आ तव्हां असांजे अमीर जी रूह गिला करे आ। वहीद हुसैन शमशाद हुसैन एक ॾींहुं मौला जो काफ़िलो कंहिं सफ़र ते तैयार थियो। नसीर जे तो मां बि हली ॾिसां त अमीर अल मोमिनीन जो सफ़र गुज़रे कीअं थो। थकिजी पिया हो। असां बि चवनि था या अली बाबा जी बचो चुप करे वेहंदव त तव्हांजी बि महिरबानी थींदी। छो त सियाणनि जो चयल आहे त जेकॾहिं बचो चुप करे वेहे त सम्झो त बीमार आहे। मुला जो काफ़िलो कंहिं सफ़र ते तैयार थियो, चए थो मां बि हली ॾिसां त अमीर अल मोमिनीन जो सफ़र गुज़रे कीअं थो। असां बि पुछा था कनि या अली हितां जंहिं मंज़िल ते हलणो आहे ओसी ताईं पहुचण जे लाइ रस्ता बथा निकिरनि कहिड़ा। या अली हिकु अहिड़ो रस्तो आहे जिते शाम बि आहे, पाणी बि आहे, खाधे जो इंतज़ाम बि आहे। या अली ॿियो अहिड़ो रस्तो आहे न शाम आहे न पाणी आहे न खाधे जो इंतज़ाम आहे। जंहिं बि पासे तूं चओ ओॾऊं हलूं। मौला जिन मुस्कुराए फरमाइनि था ओॾऊं हलो जेको रस्तो मुश्किल हुजे। नसीर जे तो चयो मोहम्मद अली मां चङाई न थींदव। जेको मौला जो दुश्मन हो सही। सलमान पंहिंजी जॻह तां उथी उन नसीर जे क़रीब अची ईअं गिरेबान में हथ विझी चएसि तो ख़बरदार इन्हनि मेरनि अखियुनि सां अली खे न ॾिस। उन्हनि अखियुनि सां ॾिस जेकी अखियूं ॾिसण जे ॾांव जूं आहिनि। जे रस्तो मुश्किल आहे त कहिड़ी ॻाल्हि आहे, मुश्किल कुशा जो साण आहे। अॻिते आया असां बि चवनि था या अली इंसाननि खे बि प्यास लॻी आहे, हैवाननि खे बि प्यास लॻी आहे। बहितर ईअं हो त ओॾऊं अचूं आहे जिते पाणी बि हुयो शाम बि हुई। मौला चए थो घबरायो न, तव्हां पोयनि बंदनि जे चुप जो कसम आहे। मौला जिन फरमाइनि था नसीर क़रीब आहे। नसीर क़रीब आयो। मौला जिन फरमाइनि था वञ साम्हूं पहाड़ी जे हेठां हिकु पथर पियो थिए। उन पत्थर खे चयो अली अमीर चवई तो पंहिंजी जॻह छॾिजो, तुंहिंजे हेठां पाणी कढी दुनिया खे ख़ुशख़बरी ॾेई ॿुधायां त अली दुनिया में वसंदो कीअं आहे।
नसीर आयो उन पत्थर के सलाम ॾिनई। पत्थर जगह छॾी अमीर अल मुमिनीन पंहिंजे हथनि सां हिकु बर्तन भरियो आहे। इंसाननि पानी पीतो, हैवाननि पानी पीतो, मौला जो मिंबर गवाह हुआ। अमीर अल मोमिनीन जे उन हिक बर्तन में कमी न आई। कुछ नसीर जी ज़बान बंद थी, वरी अॻिते आया। याली अञा जे मंज़िल ते हलणो आहे, ओसी ताईं पहुचण जे लाइ हितां बि ॿ रस्ता था निकिरनि। कहिड़ा? याली हिकु अहिड़ो रस्तो आहे जितां दरिया खे पुल आहे, ॿियो अहिड़ो रस्तो आहे जितां पुल न आहे। जंहिं बि रस्ते खां चओ ओॾों हलो। मौला जन मुस्कुराए फरमाइनि था वरी बि ओॾों हलो जितां पुल न हुजे। हाणे मां ॾिसां थो हिन जुमिले ते कहिड़ो कहिड़ो बंदो आहे, कहिड़े कहिड़े बंदे जी दिलि में अड़ी आहे। जे दाद न ॾेई सघो दुआ ज़रूरु ॾिजो। मौला जो मिंबर गवाह हुआ। अॻिते आया, चवनि था या अली बहितर ओॾों अचूं आहे जिते दरिया खे पुल ई। मौला जन फरमाइनि था घबरायो न, नसीर क़रीब आहे। वरी बि नसीर क़रीब आयो। मौला जन फरमाइनि था वञो दरिया जे किनारे ते बीही जमजमा नाले हिकु मछीअ खे सॾु कर। उहा मछी पाणीअ खां ॿाहिरि ईंदई पुछेसि अली अमीर चवई थो रस्तो किथां आसान आहे। आयो सॾु कयईं, दरिया मां आवाज़ आयो नसीर इन नाले सां त 70,000 मखलूक पई थी रहे। तव्हां कहिड़ी जमजमा खे था सॾु कयो? जंहिं मोकिलियो थी वञो उन खां पुछी आहे त इन जे वालिद जो नालो छा आहे। मोटियो याली इन नाले सां त 70,000 मखलूक पई थी रहे। इन जे वालिद जो नालो ॿुधायो। मौला जन फरमाइनि था वरी वञ चओ जमजमा उहा जंहिंजे वालिद जो नालो आहे करकरहा। दरिया जे किनारे ते बि वरी बि इहो ई सॾु कयईं। दरिया मां आवाज़ आयो नसीर इन नाले सां बि कई 1000 मखलूक पई थी रहे। तूं वञ पंहिंजे इमाम खां पुछी आहे अञा इन जे वालिद जो नालो छा आहे। मौला जे मिंबर जो कसम आहे फ़क़ति हिन हिकु लफ़्ज़ जे करे मां पढ़ियो आहे तव्हांजो ज़हन चेक करण जे लाइ। ऐं ॾिसां थो कहिड़ो बंदो आहे जेको हिन जुमिले ते ख़ामोश वेहे। जॾहिं नसीर वापसि मोटे न, हिकु मछी पाणीअ खां ॿाहिरि आई आहे, पंहिंजे ज़बान में ईअं सॾु करे चएसि थी ओ नसीर शर्म नथो अचई जेको असांजे पीउ ॾाॾनि जा नाला थो सुञाणे उनखे इहा ख़बर न हूंदी त रस्तो किथां आसान आहे। हैदरी मोटी है। मौला जे कदमनि ते हथ रखी चए थो या अली मां भुलियल हुउसि, मूंखे कहिड़ी ख़बर। उते हिकु बर्तन मां सॼे लश्कर पाणी पीतो पर बर्तन में कमी न आई। याली हिते तुंहिंजे नाले सां हिन दरिया जी पूरी मखलूक वाक़िफ़ आहे। याली तूं ख़ुदा आहीं। ही जुमिलो समझिजो। अमीर अल मोमिनीन जलाल अहमदी फरमाइनि था मूंखे ख़ुदा करे न मञ, मां अली उन जो आबिद आहियां जेको मुंहिंजो बि महबूद आहे। छो त ख़ुदा जी सिफ़तनि में हिकिड़ी सिफ़त आहे ख़ुदा कंहिंखे सजदो न कंदो आहे। मां सजदो करे ॾसियो आहे त महबूद मुंहिंजो अलाह आहे। तो मां न मञींदुमि। मौला जन फरमाइनि था जे न मञींदे त कुफ्र में शामिल थींदे, पोइ कुफ्र जे लाइ हुकुम आहे क़त्ल जो। क़त्ल कंदो मां, जे तो बिला शक क़त्ल कर। अमीर अल मोमिनीन पंहिंजी तलवार सां क़त्ल करे वरी ज़िंदा कयुसि। जे तो ख़ुदा करे न मञ, चे तो तूं ही ख़ुदा आहीं। वरी मौला क़त्ल करे ज़िंदा कयुसि। चे तो ख़ुदा करे न मञ, चे तो तूं ही ख़ुदा आहीं। जेकी पोयां बंदा ख़ामोश वेठा हो, जॾहिं 72 दफ़ा क़त्ल भी कयईंसि, ज़िंदा भी कयईंसि, हीअं कदमनि ते हथ रखी चे तो हूअं शक हो हाणे पक थी आहे। अब आज भी हुसैन जो ईमान एक सलवात पढ़ो बुलंद आवाज़ बस मुझे से खां वधीक मुझे फलाइल थी वियो। टे बीबियूं अहिड़ियूं गुज़रियूं।
रोइण वारो जेके वक़्त खां अॻे में ज़ईफ़ थी विया बस आख़िरी मुकाड़ा दुआ जी मुकाड़ा कोशिश कंदो कर दुआ जे टाइम में ज़रूर रोईंदो कर खुदा गवाह हुआ खुदा खुदा कर पढ़ंदा आहिनि न जिते बि मजलिस थींदी आहे ॿियो कोई अचे न अचे रोइण वारो टे बीबियूं मजलिस में ज़रूर ईंदियूं आहिनि हिकु उहा बीबी ईंदी आहे जंहिंजो ज़ख़्मी हथ पासे ते हूंदो ॿी उहा बीबी ईंदी आहे जेका शाम जी मुसाफ़िर हूंदी आहे टे उहा बीबी ईंदी आहे जंहिंजी उमिरि नंढी दुख घणा मरहबा मरहबा रोइण वारो ईअं तो कूकू करे रोईंदो आहे न खुदा गवाह बुआ जे ॿियो नंढड़ा हथ ॿधी चवंदी आहे बुआ ही केरु लॻंदा आहिनि सकीना ऐं तुंहिंजे बाबे जा अज़ादार आहिनि सकीना ईअं बुआ खे हथ ॿधी चवंदी आहे बुआ जे हे करबला में हुजनि हा बुआ मूंखे शिमर ताज़ियाना न हणे मरहबा मरहबा मोला तोखे बेघर में न रोआरे रोइण वारो मां जुमिलो पढ़ियो न टे बीबियूं अहिड़ियूं जेकी वक़्त खां अॻु ज़ईफ़ थी वियूं पहिरीं बीबी जनाबे सैयदा फातिमा जॾहिं बाबे जे दरबार मां वापसि मोटी न रोइण वारो ईअं मुसले ते वेठी अली जूं धीअर आॾो अची चवनि थो ज़ईफ़ा इहा असांजे अम्मा जी मसनत आहे तूं न सम्झो आहे तुंहिंजी क़िस्मत आहे रोइण वारो जेॾी महिल चई न असांजे अम्मा जी मसनत आहे ईअं साइण मथे मुंहुं करे चए थी सुञाणो मां तव्हांजी माउ ज़हरा अम्मा जे वई हुई तुंहिंजा वार कारा अम्मा मोटी आहे तुंहिंजा वार अछा बणिजी विया रोइण वारो साइण ईअं न चयो त मां दरबार मां ख़ाली मोटी आई आहे ईअं धीअनि खे हाम सां लाहे चए थी तव्हांजा ज़ेवर अथंदे ॾिसी आई आहे मरहबा 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 मौला तोखे बेगम में न रोआरे मौला तोखे बेगम में न रोआरे सवाइ मज़लूम सैयदनि जे रोइण वारो ॿी बीबी आहे जेका वक़्त खां अॻु ज़ईफ़ थी वई जनाबे ज़ैनब खुदा गवाह हुआ जॾहिं इहे नाने जे रोज़े ते आई न ॿई हथ नाने जे रोज़े ते रखी चए थी नाना ॾिस मां घुमी नथी सघां नाना मुंहिंजी अम्मा हिकु दरबार वई नाना मूंखे ॾिस मां 460 बाज़ारनि में नाना 36 दरबारूं मरहबा मरहबा मूंखे हुकुम आहे जंहिं मसाइब जो अॼु मुंहिंजी दिलि चए थी मां मसाइब उहो पढ़ंदुसि पर रोईंदे तूं एतिरो जेतिरो तुंहिंजे क़िस्मत में लिखियलु हूंदो खुदा गवाह हुआ टी मासूम आहे जेका वक़्त खां अॻु ज़ईफ़ थी वई जनाबे सकीना खुदा गवाह हे मुंहिंजो जुमिलो न आहे जनाबे सजाद जो जुमिलो आहे मुंहिंजी बुआ खे करबला खां शाम ताईं इन नंढड़ी भेण खे एतिरा ताज़ियाना लॻा जो सकीना खे मां सुञाणे न सघियसि मरहबा ये बारे भाउ जे क़रीब अची बार बार ये नंढड़ा हथ ॿधी चए आ सजाद मां न चयो मां पाणी पिया सजाद मां न चयो मां थकिजी पई आहियां सजाद मां न चयो मां मूंखे सीने ते सुम्हार ये सकीना खे हाम सां लाहे चए थो छा खपई थधो साह भरे चए थी सजाद इन कमीने खे चयो जाते दिलि चएसि मारे मूंखे मुंहं ते टमाटो न हणे मरहबा 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 रोइण वारो हिकिड़े बुज़ुर्ग लाकर जुमिलो पढ़ियो तुंहिंजे रोअण जो जुमिलो आहे हिन जुमिले खां वधीक कोई मसाइब जो जुमिलो न हूंदो आहे हिकु वादी जे भरिसां जॾहिं काफ़िलो गुज़रियो न उते तरसियो न काफ़िलो हिकु कमीने ईअं घोड़े जे मुंहं ते चबुक जो हयूं न हिकु ॿिए कमीने हकल कई कमीना न हणजांसि चए छो न हणांसि चए मां ॿुधो आहे इहो अलाह जो जानवर आहे जेको मुंहं सां अलाह जो ज़िक्र कंदो आहे इन जे मुंहं ते ताज़ियानो न हणे आहे सकीना ईअं डोड़ंदी आई आहे सजाद जे अॻे हथ ॿधी चए थी सजाद पोइ मां बि त अलाह जो ज़िक्र कंदी आहे न सजाद इनखे चयो मुंहिंजे मुंहं ते ताज़ियाना न हणे मरहबा मरहबा मरहबा
जेको अया न रोई सकियो आहे वो झोली जले ज़रा खां पिने खुदा गवाह हुआ साई बटियो मुझे तवक्का खां वधी करो हुआ यदीद घुरायो ये तो सजाद इन जिंदान में जेका नंढी कैदेड़ा इहा तुझी छा लॻंदी आहे इमाम चवंदो मुंहिंजी भेण लॻंदी आहे इहा रोए थी इनखे चयो न रोई सजाद रोई चए तो कमीना मुझे भेण जे रोअण सां कहिड़ो मसलो आहे हे तुझे रोअण जे दांव जो जुमिलो आहे जेको न रोई सघे न उनजी क़िस्मत आहे पत्थर दिल जो माज़ा में न आहे यदि चए तो सजाद इन जे रोअण में एतिरो दर्द आहे जो जेड़ी महिल बि रोए थी न असांजा बच्चा झोलियुनि मां खीर पीअण छॾे था ॾियो सजाद रोई चए तो बाबे के साम्हूं पुसंदे ॾिठो अथई कमीना हिकु कमु कर बाबे जो सर ॾे मां खणी वञा वाइदो थो कयां ग़रीब न हूंदी न रोईंदी हाणे जॾहिं चई मां लख दफ़ा चवां साईं ये बाबे जो सर खयई न खुदा गवाह हुआ जिया जो ये जिंदान में मिटन ते सुती पई न खुदा गवाह हुआ उथी आ हर बीबी जे आडो वनी नंढड़ा हथ बदी चे थी बीबी ओ मुखे माफ कजो सकीना एडियो गालियो छो थी करे रोई चे थी हाने हाने बाबो ख्वाब में आयो आ जगाए ते सकीना जे थकजी पई आ त मां वठण आयो आ रोइण वारो ये गालियो करे बस मसके ही न सजाद जिंदान में आयो आ ये बाबे जो सर जो खणी आयो न सकीना ढोड़ंदी आई आ ये बाबे जो सर वठी सीने ते रखी होया रोई के दी बाबा 4 साल मां तुझे सीने ते सुती आ बाबा 4 साल तुझे सीने ते सुती आ बाबा हर मोड़ ते मां दिसदी आई आ न बाबा तू किए कोठो आ मां ॾिठो आ बाबा अल्लाह जे सदके अज अखियों खोले दिस दिस मां किए कोठी आ बाबा दिस मुझे कनन मां खून सो हले बाबा दिस छा मजे अमीरन जो थियो मां लख दवा चवा साईं मां लख दवा चवा बाबा छा मजे अमीरन जो थियो नरम तकियन ते सुतियो पियो थी बाबा दिस मां मिटन ते सुती पई आ रोइण वारो ये सकीना जा लफ्ज़ बंद थिया न सजाद पांजी जगह ता उठियो आ ये सकीना जे लफ्ज़ ते हथ रखी चे थो इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन रोइण वारो सकीना जो रूह परवास थी वियो बस गजल पानी मिलियो साईं फिजा गुसल थी ॾे थोड़ी देर गुजरी आ सजाद पुछे तो अमा अया गुसल में देर आ तुझे रोण जे दाव जो जुमलो आ साईं थदो साहब रे चे थी हा कदी मौला अया देर आ वरी साईं पुछो आ गुसल में देर आ हाँ अया देर आ जॾहिं 4 या 5 दफ़ा पुछई न खुदा गवाह हुआ साईं फिजा ही मातम कंदी बाहर आई आ चेती तू इमाम मां मसलो थी पुछाए अमा पुछे आ मसलो साईं रोई के थी के कैदीअ जी काई जाए खुश्क रहिजी वञे के मैयत जी खुश्क जाए रहिजी वञे अमा गुसल थी दो मरहबा मरहबा बोला तो के बेगम में न रोवारे सजाद के तो मजबूरी में अमा थी वेंदो आ पर पुछे छो थी ये मातम करे के थी सजाद मां जॾहिं बि सकीना जे मुंह ते पानी थी विझा ये नंढड़ो मैयत हली थो वञे ओरिया के थी मुझे मुंह ते पानी न विझी आ मां प्यासे पी जी धी आ सदको 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 कफन मिलियो गुस्ल मिलियो बस मजमून खत्म रोइण वारो सजाद मोमिनो सजाद अॻिते वधी चे थो बाकिर हली आ गरीब जो मैयत खड़ा खुदा गवाह हुआ जनाज़ा हीअं न खजंदा आहिनि सजाद जा 2 हथ हीअं ॿधल थल ते भेण जो जनाज़ो खयई जॾहिं ज़िंदान जे दरवाज़े ते आयो आ शाम जो औरतूं आयूं आहिनि चवनि थियूं कैदी मैयत जो मुंहुं ॾेखारे आ रोइण वारो ये सजाद के तो पाकिर सकीना जे मुंह तो कपड़ो हटाए पाकिर जो कपड़ो हटायो आ तुझी पत्थर जी दिला भले काबू करे वे आ पाकिर जो कपड़ो हटायो आ हिकड़ी औरत ते वधी आ हथ
बदी चेती कैदी न जो कोई वारिस न हो सजाद के तो वारिस अच्छो थी पूछे जे वारिस हुजे आ त हिन जो इलाज कराए आ सजाद के तो छाजो इलाज थे आ जेती न के बीमारी कड़ी हुई सजाद के तो काई बीमारी नस जे बीमारी न हुई त चेहरे ते दाग छाजा सजाद के तो पी जो कातिल मारी दो ओ ताजिया ना हण दो करी भला आले मोहम्मद जो वास्तो बानी जो विछायल तडो नगर न्यास आले मोहम्मद की शक्ति कबूल फरमा मुझा करीम अल्लाह ही जेकी भी दूर दूर खां आए तो के वास्तु वाले नंढी साण जो मुझा करीम अल्लाह हर घड़ी हर वक्त हर टाइम इबादत में शुमार फरमा मुझा करीम अल्लाह कंहिंखे ईअं यतीम न बणा जीअं सभी अस्कलान जी बाज़ार ही न रोइण वारो जॾहिं काफ़िलो अस्कलान जी बाज़ार में रुकियो ही बुज़ुर्ग ज़ाकिर पढ़ंदा हिकु औरत आई उन जो बच्चो बीमार हो उहा पुछा थी करे ही काफ़िलो आयो आहे पुछा क्या मन इन काफ़िले में कोई हकीम हुजे उहा औरत आई आहे पुछा थी करे कोई हकीम इन काफ़िले में आहे हकीम जे लाइ छो थी पुछे थदो साहब अचे थी मुंहिंजो बच्चो बीमार आहे मां हुन हकीम खां इलाज कराया हे तुंहिंजे रोअण जे ॾांव जो जुमिलो आहे जेको अञा रोई न सघियो आहे मौला जो कसम आहे हिन खां वधीक मां सम्झां थो मूं वटि मसाइब न आहे जेॾी महिल चई न कोई हकीम ईअं कमीने इशारो कयुसि उन ॾे जंहिंजे अखियुनि मां खून पियो हले मरहबा मरहबा जेके नव मण ज़ंजीर पातल हा इन खां वधीक कोई हकीम न आहे उहा औरत करीब अची बरसां बि ॾिसी जे थी हे पाण बीमार आहे हिन जे अखियुनि मां खून थो हले ईअं बरसां अची चे थी कदी मां ॿुधो आहे तूं हकीम आहे इमाम चए थो हा जॾहिं वसंदा हुआसीं न फितरस जो इलाज बि असां कंदा हुआसीं सदको 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 मां लख दफ़ा चवां सही मौला तोखे बेग में न रो आहे कदी तोखे बीमारी आहे सजाद थदो साहब अचे थो हा बीमारी आहे कदी कहिड़ी बीमारी थी जुमिलो ॿुधंदो खुदा गवाह हुआ सजा अचे थो हिन बीमारीअ जो नालो आहे गैरत कदी इहा बीमारी लॻाई कॾहिं सजा ॾींहं मातम करे चे थो जॾहिं शिमर जो हथ मुंहिंजे बुआ जी चादर में हो मरहबा 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 करीम अल्लाह आले मोहम्मद जो वास्तो थी इन्हनि सभिनी असांजी मां भेणनि जा पर्दा बरक़रार तूं महफ़ूज़ फरमा ही जेकी बि मोमिन आया आहिनि जेकी बे औलाद आहिनि जेकी बीमार आहिनि जेकी बेरोज़गार आहिनि आले मोहम्मद जो वास्तो थी इन्हनि खे सी रोज़गार अता फरमा बेगुनाह क़ैदियुनि जा क़ैद रिहा फरमा तोखे वास्तो आहे उन कैदी इमाम जो जेको वतन ते मोटी आयो न हाय हिकिड़ो जुमिलो पढ़ा जो राती वेठा आहियो हाय जॾहिं बशीर अॻियां ऐलान कंदो पियो अचे न मदीने जा सरदार मोटी आया साइणी महमल तां सॾु करे अचे थी सजाद ए बशीर जो ऐलान थो करे न इनके चयो सभु ऐलान करे पर ॿ ॻाल्हियूं न करे बुआ कहिड़ियूं ॻाल्हियूं न करे साण चए थी हिकु इहो न ॿुधाए अकबर जो मौत जेका इंतज़ार में आहे मतां मिलण खां पहिरियां मरी वञे रोइण वारो इहे चई साण चिप कई आहे सजाद मातम करे चे थो बुआ चयई पर दसियई हिकु हे इन खां वधीक बि कोई मसाइब न आहे
रोइण वारो साईं सदो साबर जेकी सजाद न पुछिया उहा ॾसेया सजाद जॾहिं ईंदा न माण्हू इन्हनि सां गॾु मुंहिंजो भाउ हनफया बि ईंदो भले इनखे चओ केॾो बि ज़ोर लाए पुछेसि न करबला जो अहवाल मुंहिंजे भाउ खे ॾे रस्ते जो अहवाल ॾे अकबर जे सीने जे पंछीअ जो अहवाल ॾे बाबे जो अहवाल ॾे पर केॾो बि ज़ोर लाए मुंहिंजो भाउ शाम जो अहवाल पुछेसि न भले शाम जो सभु ॻाल्हियूं ॾसे पर इनखे चओ इहा ॻाल्हि न ॾसे त ज़ैनब यज़ीद सां ॻाल्हायो मुझे केरा क्यों भाउ मैं मुझे मिलण खां पहिरियां मरी न वञे करीम अल्लाह तो खे वास्तो आहे इन मदलो में मां वञो जेकी बि मोमिन इन्हनि जी मां भेणुनि जूं पर्दा पुर्दा इज़त महफ़ूज़ फरमा इन्हनि ज़िक्रनि खे ता क़यामत ऐं आबाद फरमा आले मोमिन जे वास्तो रब सुभान अल्लाहुम्मा सल्ली